नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद के मौके ते गरम मसालनि की ख़रीदारी में वाध थी वई है। गरम मसाला भाॼियुनि जे लाइ ज़रूरी है। गरम मसालनि जे करे भाॼियुनि में बेहतरीन टेस्ट ईंदो है। गरम मसाला अगर भाॼी में न हुजे त इहा भाॼी अधूरी हूंदी है। इन भाॼी जो को ज़ाइको भी कोन हूंदो है। जॾहिं त ईद के मौके ते गरम मसालनि जे अघ में वाध थी वई है। महांगाई ते इंतज़ामिया पारां कंट्रोल न कयो वियो है। इन मौके ते शहरीन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुर्बानी कंदा उनमें गरम मसालो वगैरह विझंदा आहिनि भाॼियुनि में। हाँ हले तो थोरो 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 हले तो। अच्छा, कहिड़ा कहिड़ा तव्हां वटि गरम मसाला? ये सब मसाला आहिनि, थोरा 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 सभु आहिनि। साईं पाण वटि इहो आहे जेको गरम मसालो थियो, इहे धाणा, जीरो, हैड, कारा मिर्च, दालचीनी, फोटा, इहो गरम मसालो गोश्त वग़ैरह जो आहे, भाॼी वाॼी जो आहे, मच्छी को कढ़ाई, मुर्गी, सालन, बिरयानी जो माशाल्लाह सुठी क्वालिटी आहे। मसाला वठणु ईद जी ख़ुशी करे असां कुछ मसाला वसाला वठंदा आहियूं। इन करे असां कुछ भाॼियूं टेस्ट थींदियूं इन लाइ करे जी। हमारे पास जो है ये गरम मसाले वगैरह है। जीरे का रेट ज़्यादा है इस बार पिछली साल की निस्बत, और जो है मसाले वगैरह उनका रेट भी ज़्यादा है। और महंगाई के हिसाब से जो 4 महीने का जो लॉकडाउन था, पहले चीनी सस्ती थी, अभी चीनी 90 रुपये किलो हो चुकी है। और घी का रेट भी ज़्यादा हो चुका है। और जो है मसाले वगैरह है उनका डिमांड जो है पहले से कम चल रही है अभी मसाले वगैरह। और जो महंगाई जो पहले से ज़्यादा हो चुकी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।